श्रीमती भावना भाटिया। इहा असांजी जेकी भेण आहे उहा फाउंडर सुहिणा सिंधी संस्था वाशी 2006 खां इन संस्था जी फाउंडर आहे ऐं इन संस्था जे अंडर सिंधी समाज जा सुठा सुठा कार्यक्रम जेके बि असांजा माना विर्त आहिनि या जेके असांजा ॾिण आहिनि उहो सभु मिली करे कंदा आहिनि। ऐं दीदी असांजी NCPCL दिल्ली हिननि सां गॾु मिली करे बॉम्बे न्यू बॉम्बे पासे में सभिनि ॿारनि खे वधि में वधि सिंधी सेखारण जा क्लासिस हलाईंदी आहे। ऐं मां आशा थो कयां अॻियां बि पंहिंजे समाज लाइ पंहिंजे सिंधी समाज लाइ दीदी इहो कमु कंदी रहंदी। ऐं दीदी कॾहिं बि फ़ोन कयोसि, दीदी कॾहिं बि कंहिं शइ लाइ न चवंदी आहे। एवरी टाइम एवरीग्रीन असांजी दीदी भावना भाटिया जी, मां तव्हांखे विनंती कंदुसि त अची करे पंहिंजा 2 शब्द असांजे सॼे समाज खे ऐं जेको बि असांजे इहा सिंधी ॿोलीअ लाइ असां किथे पुठियां रहिजी विया आहियूं या कि छा करणु खपे तव्हांजे हिसाब सां उन बारे में थोरो इन मथां रोशनी विझंदो। जय झूलेलाल रतन जी। जय पहिरीं झूलेलाल। त मां शुक्रगुज़ार आहियां शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल, पूज सिंधी पंचायत देवलाली जी, जिन असांखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो, तव्हां सां ॻाल्हाइण जो रूबरू थियण जो मौक़ो ॾिनो, उन लाइ तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। रतन जी, जेको दीपक जी जेका जानकारी ॾिनी असांखे उहा असांजे लाइ तमामु सुठी जानकारी ॾिनी उन्हनि। ऐं मूंखे लॻे थो तव्हां जेको ही सिंधी समाज जो इतिहास, इहो हिकिड़ो यूनिक प्रोग्राम तव्हां शुरू कयो आहे। ऐं मां केतिरा ई प्रोग्राम ॾिसंदी आहियां पर हलंदा रहंदा आहिनि, पर ही जेको आहे हिन में सचमुच में असांजे सिंधी समाज जी जेका ॼाण असांखे ॾिनी थी वञे। ऐं ॿी ॻाल्हि, जेको तव्हां पंहिंजे जवान टहीअ खे यंग आर्टिस्ट खे आणे रहिया आहियो अॻियां, उनजी असांखे ॾाढी ज़रूरत आहे। उनजे लाइ मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां उन्हनि ॿारनि खे मौक़ो ॾेई रहिया आहियो, अॻियां घुराए रहिया आहियो। ऐं कोशिश कयो त अॻिते बि तव्हां उन्हनि खे ई घुराए करे, असांखे भले साइड में रखो पर हुननि खे घुराए करे प्रमोट कयो, जीअं असांजो कल्चर हू अॻिते वधाए सघनि। न त सिंधी भाषा असांजी ओसि ताईं आहे जेसि ताईं असां आहियूं। जे असां पंहिंजे ॿारनि खे न सेखारींदासीं त हू सिखण जी कोशिश न कंदा। असांजे सिंधी कल्चर केतिरो रिच आहे। असांजा सिंधी महीना जेके आहिनि, चेट, वैसाख, ॼेठ, आखार, सावण, वॾो, असू, नायरी, कती, इहे असां ॿारनि खे छो नथा सेखारियूं? छो असां जनवरी, फेब्रुवरी, मार्च इन्हनि में अची पिया आहियूं? तव्हां मराठियुनि खे कॾहिं ॾिठो आहे पंहिंजे हिनखे छॾनि? पंजाबियुनि खे कॾहिं ॾिठो आहे? न। असां सिंधी छो? असां अॼु पंहिंजे ॿारनि जा नाला बि असां सिंधी नथा रखणु चाहियूं। आज़ाद, जान, हिज़ा, केतिरा ई अहिड़ा नाला आहिनि जेके असां रखूं था। छा असांजे सिंधी नालनि में काई कमी आहे? काई घटिताई आहे उन में? न। असांजा ॾिण पंहिंजा जेके आहिनि, अॼु ॿार असांजा, उन्हनि खां तव्हां पुछो कि ॾिण असांजा छा आहिनि त उन्हनि खे ख़बर ई कान्हे। असांजी अखर टीज, असांजा महालक्ष्मी जा सॻड़ा, असांजी थधिड़ी, असांजी तिरमूरी, असांजो गोगियो, त इन्हनि खे असांखे प्रोमोट करिणो आहे। ऐं अॻियां बि तव्हां इन्हनि जे लाइ कोशिश कंदा रहंदव। मां NCPCL सां गॾिजी करे मां शुक्रगुज़ार आहियां नेरुल झूलेलाल मंदिर जी, जिन जे ट्रस्टियुनि मूंखे पूरो सपोर्ट ॾेई रखियो आहे ऐं हमेशह ॾींदा रहंदा आहिनि। उन्हनि असांखे उते क्लास शुरू कराइण जे लाइ पंहिंजी जॻह बि ॾिनी ऐं हमेशह प्रोमोट बि कंदा रहिया सिंधियत खे। मां उन्हनि पंचायत, नेरुल पंचायत जी शुक्रगुज़ार आहियां जेके एतिरा एफर्ट्स विझी रहिया आहिनि ऐं अॻियां बि विझंदा हिन ॻाल्हि जे लाइ। मां घणो वक़्तु न वठंदसि छाकाणि जो मूंखे ख़बर आहे पुठियां ॿार वेचारा इंतज़ारु करे रहिया आहिनि पंहिंजो प्रोग्राम ॾियण जे लाइ। त रतन जी, थैंक यू वेरी मच। ऐं तव्हां अॻिते कयो, मुंहिंजे लाइ काई बि शेवा हुजे तव्हां ख़ुशीअ सां मूंखे ॿुधाईंदा कयो। थैंक यू दीदी, धन्यवाद। तव्हां जेको चयो भई असां नौजवान पीढ़ी खे अॻियां वधायूं, असांजी उहा कोशिशि हमेशह रहंदी आहे ऐं हमेशह रहंदी। पर नई पीढ़ी सां गॾु असांजा झूना बुज़ुर्ग बि गॾु खपनि जेको असांखे इहो इतिहास ॿुधाइनि। जीअं जे असांखे इतिहास ई ख़बर न हूंदो, असांजे वण जूं पहाड़ियूं ख़बर न हूंदियूं त असां वण थींदासीं कीअं? त वण खे बि ऐं वण जे पहाड़नि खे बि जगाइण ज़रूरी आहे। उहे ॿई जगंदा त पता निकिरंदा, पता निकिरंदा त फल निकिरंदा। उहो फलनि खे असांजो
अॻियां वठी अचणु इहो असांजो कर्तव्य आहे, पर गॾो गॾु वण ऐं पाड़ू इन्हनि खे बि बचाए रखिणो आहे। जेको असां हिकु नंढो प्रयत्न कयूं था ऐं असां सोचूं था इन खां पोइ बि, जीअं तव्हांजो मुंहिंजो सुबुह जो ॻाल्हाइणु थियो त सिंधी समाज जे अंदरि जेका बि त्योहार आहिनि, होली थी वई, ॾियारी थी वई, गोगियो थी वियो, या पंहिंजी थधिड़ी थी वई, इन्हनि सभिनि जो हिकु कार्यक्रम तव्हां सभिनि भेनरुनि खे गॾु आणे करे ऐं उनजे पुठियां जी महिमा, भई इहो त्योहार, इहो ॾिणु छो मल्हायो वञे, इहो ॾिणु मल्हाइण जो कारण छा आहे। असांजे बुजुर्गनि कुझु बि जेको बि नंढो वॾो त्योहार, या सूमर ॾींहुं भई उपवास रखो, या ॿियो समथिंग, भई शिव भॻवान जी शिवरात्रि आहे उपवास रखो, या दशहरे में उपवास रखो, इन जे पुठियां ॾाढा वैज्ञानिक कारण आहिनि। ये भॻवान तो आहे, पर वैज्ञानिक कारण बि आहिनि। त असां इन प्रोग्राम खां पोइ उन मथां सर्चिंग करे, रिसर्च करे उहो आणींदासीं। इन जे बारे में तव्हां खां बि सलाह वठंदासीं, असांजी ॿियूं बि चङियूं भेनरियूं उन्हनि खां बि सलाह वठंदासीं ऐं हिकु सुठो कार्यक्रम असां कंदासीं। ऐं इन जे अंदरि जेके असांजा लोकगीत आहिनि, जेके समय समय ते उन्हनि ॾिणनि जे अंदरि ॻाया वेंदा आहिनि, उहे बि असां उन सां गॾु ॾेखारण जी ऐं वधि में वधि असांजे पंहिंजे भेनरुनि जे थ्रू उहे ॻाइण ऐं उन्हनि जे थ्रू उन्हनि खे शूट करे ॾेखारण जी असां कोशिशि कंदासीं। असांजी भेण भावना भाटिया खे 2 मिंट स्टेज ते घुराईंदुसि। उन्हनि ॿारनि जे हिमत वधाइण जे लाइ 2 अखर उनखे ॻाल्हाइणा आहिनि, त मां उन्हनि खे स्टेज ते घुरायां थो। नमस्ते रतन जी। हा, हरिओम हरिओम। जेके असांजो न्याणियूं जिन पंहिंजो परफॉर्मेंस ॾिनो आहे हिन स्टेज ते अची करे, हा हा, त मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि कि असांजे सुहिणी सिंधी संस्था जे पारां हा हा, असां इन्हनि टिनी न्याणियुनि खे कुझु तुच्छ भेट इनाम ॾियण था चाहियूं। उन्हनि हा जे लाइ हा, मां तव्हांखे ट्रॉफी प्लस 1100 रुपया टिनी न्याणियुनि जे लाइ मां मोकिलींदसि संस्था जे पारां। प्लीज़ तव्हां उन्हनि खे इहो असांजे यस तरफ़ां ॾिजो। ऐं यस यस, 100% दीदी। ऐं ॿी ॻाल्हि, दादा मूलचंदानी जेको हट वाणताईअ जे लाइ चयो आहे, मां बि तव्हांखे प्रॉमिस थी कयां त असां दादा मूलचंदानीअ जे इन किताब खे अॻियां वधाईंदासीं। ऐं मां बि कोशिशि कंदसि कि असां हिते हट वाणताई सिखूं पहिरीं ऐं पोइ ॿारनि खे सेखारियूं। दीदी असां सभु मिली करे कंदासीं। इहा जेकी हटवाण की जेकी भाषा आहे, हाणे मूंखे पंहिंजे पाण जे मथां माना शर्म थी अचे। असांजो ॾाॾो असांखे पासे में विहारे करे सेखारींदो हो, पर असां पंहिंजे ॾाॾे खे चवंदो, बाबा हीअ हाणे कहिड़े कम जी आहे, हीअ तव्हांजी पाकिस्तान जी भाषा आहे, असांखे हाणे हिते मराठी, हिंदी ऐं इंग्लिश सिखणी आहे, असां हिन में छा कंदासीं ऐं अकेलो सिखी करे कंहिंसां ॻाल्हाईंदासीं। पर अॼु उनजी कमतरता महसूस थी थिए ऐं उहा असांजे दादा जेके रतन मूलचंदानी जी आहिनि, असां उन्हनि खे सभी ॼणा मिली करे उन्हनि जेको किताब लिखियो आहे इन जो असां प्रचार प्रसार कंदासीं। छो जो उन्हनि जो चवणो आहे, इहो किताब तव्हां 10 खां 15 ॾींहंनि में सिखी वेंदो, काई वॾी ॻाल्हि कान्हे। ऐं असां NCPCL खे बि हिकु निवेदन कंदासीं त जे प्रकार सां सिंधी असां सेखारण लाइ स्कूल क्लासिस हलायूं था, त हटकाणी सेखारण लाइ बि इहे क्लासिस हलाइनि। भले उन्हनि जे अंदरि ई जीअं 100 कलाकनि त 115 या 120 कलाक, 10-20 कलाक वधाए करे असां इहे ॿारनि खे सेखारियूं। बिल्कुलु। पर मूंखे लॻे थो NCPCL चङो प्रमोशन करे रही आहे ऐं हू ॿारनि जे लाइ अञा ताईं बि मां शुक्राना गुज़ार कंदसि डॉक्टर प्रताप पिंजानी जी जा, जिन 2 सालनि में मूंखे लॻे थो चङो ई सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधायो आहे। अञा ताईं बि जाम एफर्ट्स विझी रहिया आहिनि कि असां पंहिंजे ॿारनि खे अॻियां। उहे लख खीरियूं वधनि ऐं उन्हनि खे धन्यवाद ऐं सॼो माना सिंधी समाज उनजो धन्यवाद कंदा। छो जो उन्हनि जेको 2 सालनि में कमु कयो आहे, इहो अॼु ताईं मां पंहिंजे जेके 8-10 साल में ॾिठो आहे, मां कॾहिं न ॾिठो आहे। हा, असांजे विच में हा, मां जॾहिं हुननि सां गॾु तव्हां वटि आई हुयसि देवलाली में, हा, त तव्हांजो बि जेको प्रोग्राम हुयो ऐं प्लस नासिक स्कूल वारनि जो बि, उहो ॾिसण वटां हुयो ऐं दादा जे लाइक़ु आहियो तव्हां कि सिंधियत खे एतिरो अॻियां वधाए रहिया आहियो। न सभु मिली करे दीदी, इहो अकेलो माण्हू कुझु न कंदो आहे। जेसि ताईं उन सां गॾु काफ़िलो कान्हे तेसि ताईं हुनजो कुझु अंजाम न थींदो आहे। हाणे असां सां गॾु काफ़िलो जुड़ंदो थो वञे त असां सभु पंहिंजे जेके बि रहियल ॻाल्हियूं, जेके विसरियल ॻाल्हियूं या जेके करणियूं ॻाल्हियूं, उनखे अंजाम ॾियण जी कोशिशि कंदासीं। ऐं मूंखे ख़बर आहे झूलेलाल साईं सभिनि जे मथां आशीर्वाद ॾींदो ऐं पक इहे सभु ॻाल्हियूं वरी सिंध वांगुरु थींदियूं।